इते मांखे ॿुधायूं त कराची में 24 कलाकनि दौरान मौसम जुड़ाली रहण जो इम्कान आहे। मौसमियात खाते पारां ॼाणायो वियो आहे। शहर में फुड़फुड़ ऐं बरसात जो इम्कान भी आहे, जॾहिं त घटि में घटि गर्मीपद 29.4 डिग्री सेंटीग्रेड रिकॉर्ड कयो वियो आहे। मौसमियात खाते जो चवणु आहे त वधि खां वधि गर्मीपद 33 खां 35 सेंटीग्रेड ताईं रहण जो इम्कान आहे। हवा में घिम जी शरह 82% रिकॉर्ड कई वई आहे। सामुंडी हवाऊं 11 किलोमीटर फ़ी कलाक सां घुली रहियूं आहिनि। मौसमियात खाते जो इहो चवणु आहे। अहम ख़बर आहे, कराची खां 24 कलाकनि दौरान मौसम जुड़ाली रहण जो इम्कान ज़ाहिर कयो वियो आहे। शहर में फुड़फुड़ ऐं बरसात जो इम्कान भी आहे। घटि में घटि गर्मीपद 29.4 डिग्री सेंटीग्रेड रिकॉर्ड कयो वियो आहे। वधि खां वधि गर्मीपद 33 खां 35 सेंटीग्रेड ताईं रहण जो इम्कान आहे। हवा में घिम जी शरह 82% रिकॉर्ड की वई आहे। सामुंडी हवाऊं 11 किलोमीटर फ़ी कलाक सां घुली रहियूं आहिनि।